असांजी उन्हनि खे ख़ासि असांखे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त तव्हां जिथे बि सॉफ्ट हार्ट इंक्रोचमेंट हुजे उन जल्दी जल्दी नोटिस वठो ऐं तव्हां हुन जाइ ते वञो ऐं हुते रिमूव करायो। ऐं जज साहिबान जो हुकुम इहो आहे इनशा ताला असांजी टीम हर वहिले हिते अवेलेबल आहे। दुकानदारनि सां ॻाल्हाइनि ॿोलाइनि ऐं असां सां सहकार कनि। इनशा ताला असां जेको थी सघंदो असां कंदासीं पंहिंजे शहर में। ऐं इंकरेजमेंट इंचार्ज आहे मेयर सब डिवीज़न जो, तो असां घणी कोशिशि कयूं था, असांजी टीम वञे थी विज़िट बि कंदा आहियूं, पर ॾाढो माना शहरी सरकार नथा कनि। न रेड़नि वारा दुकानदार आहिनि जेके उहे उन्हनि खे अॻियूं बीहारियूं बीठा आहिनि। असां उन्हनि ते वञूं था 5 मिंट वटाए था वरी वापसि वञूं था त वरी उहे वापसी अची था वञनि। इन लाइ असांखे को स्पेशल पावर वग़ैरह कोन्हे जेको असांखे मथो कोर्ट जा हुकुम आहिनि। बाक़ी हिननि खे ॾंड हणण लाइ नोट हणण लाइ का शइ असांखे अथॉरिटी उहा न आहे ॾिनी वई। बाक़ी असां पंहिंजी हर वक़्तु कोशिशि अलर्ट टीम सां ऐं पंहिंजे ऑफिस में रहंदा आहियूं। जेका कंप्लेन ईंदी आहे उहो असां माना हल करे हिन जी कोशिशि कंदा आहियूं। नथा कनि उहे अॻियां रेड़नि वारनि खे बीहारे वेठा आहिनि, पाण बि माना अॻिते करे धिका हणी था वेठा आहिनि या रेड़ा हणी था वेठा आहिनि, ॿियो कोई स्टाइल हणी था अचनि। पोइ ॾाढी तकलीफ़ रोड वारनि खे थी थिए, सभिनि खे अचण वञण में। असल में असां सां सहकार कनि। दुकानदार त इंक्रोचमेंट उन्हनि ई कई आहे ऐं उहे माना हटाए सघनि था जे असां सां सहकार कनि।